नाज़िन खैरपुर में योम आशूर ते करबला जी अज़ीम कुर्बानी के भेटा पेश करण लाइ जुलूस कढिया विया आहिनि। उन हवाले सां तफ़सील ॿुधाए रहियो आहे वक़ार मंगी। हज़रत इमाम हुसैन अलैहिस्सलाम उन जे जानसारनि पारां जेके इस्लाम जी सरबुलंदीअ लाइ ॾिनल कुर्बानीनि खे भेटा पेश करण जे लाइ खैरपुर जे मुख़्तलिफ़ जेको आहे तालुक़नि यूसन ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि जे अंदरि जेको आहे योम आशूरा जा जेके जुलूस आहिनि उहे बरामद थी विया आहिनि। जॾहिं त मरकज़ी जुलूस जेको आहे अंजुमन अलैदरी खां बरामद थी चुको आहे, जेको पंहिंजे रवायती रस्तनि खां थींदो करे छटी चौक ते पहुचंदो। छटी चौक ते हिकु मजलिस अज़ा मुनक़िद कई वेंदी। मजलिस अज़ा खां बाद जेको आहे अज़ादार सीना ज़नी ज़ंजीर ज़नी चाकुनि जो जेको आहे उहो मातम कंदा। जंहिंखां पोइ साॻियो ई जेको आहे मातमी रूट पंहिंजो रवायती रस्तनि खां थींदो करे राति जे वक़्तु जेको आहे सिंधी करबला डिनर थींदो। जंहिंखां पोइ जेको आहे शाम ग़रीबा मजलिस अज़ा मुनक़िद कई। मातमी रूटनि ते जेको आहे सबील लंगर रियाज़ जो ख़ासि एहतमाम कयो आहे। जॾहिं त मातमी रूटनि ते जेको आहे CCTV कैमरा बि नस्ब कयूं आहिनि, जेका पुलिस जेको आहे ख़ुदि मॉनिटरिंग करे। हिन वक़्तु असां सां असिस्टेंट कमिश्नर मिर्ज़ा वलीद बेग मौजूदु आहे, जेको अॼु 10 मुहर्रम योम आशूरा जो जेको मरकज़ी जुलूस आहे उन जी ख़ुदि मॉनिटरिंग करे उन सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त केतिरियूं अॼु CCTV कैमरा आहिनि, केतिरा पुलिस एहलकार जेको आहे तैनात किया। सर आप ये बताएं कि आज जो है योम आशूरा का मरकज़ी जुलूस है, कितने एहलकार तैनात किए और आप क्या मॉनिटरिंग कर रहे हैं? बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। वकार, आज खैरपुर में ओवरऑल 100 से ज़्यादा प्रोसेशन मुनक़िद किए जा रहे हैं। खैरपुर सिटी में जो 3 बड़े प्रोसेशन है, एक ठेरी में था, वो सुबह 8 बजे से शुरू हुआ, 11 बजे एक खैर आफियत से मुकम्मल हो चुका है। अभी जो मातम है वो फैज़ हुसैनी से कसरे हुसैनी की तरफ आ रहा है। वहाँ से वो लोग अंजुमन हैदरी से होते हुए छतरी चौक और फिर पंचगोला चौक जाएंगे। इस मौके पे सिक्योरिटी के और बाकी दीगर इंतजाम मुकम्मल कर लिए गए हैं। CCTV कैमरा की मॉनिटरिंग DC खैरपुर मोहम्मद नईम संधू साहब और SSP खैरपुर उमर तफैल साहब बजाते खुद कर रहे हैं। और सिक्योरिटी और दीगर इंतजाम को बहुत सीरियसली देखा जा रहा है, क्योंकि आज खैरपुर में जो 2 बड़े मातम हैं खैरपुर सिटी और लुकमान में होंगे। इसके लिए तकरीबन 2000 के करीब पुलिस अहलकार तैनात किए गए हैं और 400 से 500 रेंजर्स के नौजवान मौजूद हैं। आर्मी की डिप्लॉयमेंट भी पनवाकिल से आई है, जो एज ए रिजर्व फोर्स अभी सर्किट हाउस और दीगर मकामात पर मौजूद है, जो किसी एमरजेंसी की सूरत में बाहर आएगी। इसके अलावा बाकी सफाई सुथराई और दीगर इंतजामात, पानी और बर्फ़ के इंतजामात मुकम्मल कर लिए गए हैं और इंशाल्लाह ये जुलूस, आज के सारे जुलूस 8 मुहर्रम की तरह खैर आफियत से मुकम्मल हो जाएंगे। मेहरबानी। असिस्टेंट कमिश्नर खैरपुर मिर्ज़ा वलीद जी ॻाल्हि ॿोल ॿुधी, उन जो चवणु हो त जेको खैरपुर में जेको आहे वॾी मातम थी रहिया आहिनि। हिकु जेको आहे खैरपुर शहर नज़र, ॿियो लुकमान में, ऐं जेको आहे उन आज़ादारी जी असां ख़ुदि मॉनिटरिंग करियां। मातमी रूट से जेको आहे तमामु तर सिक्योरिटी कैमराऊं जो उहे बहितर कमु करे रहिया आहिनि ऐं अॼु जेको आहे सिक्योरिटी जा बि सख़्तु इंतज़ाम कया आहिनि। खैर सां अला कंदो जेको आहे शाम जो जेको आहे आज़ादारी जेको जुलूस आहे उहो इख़्तिताम पज़ीर थींदो।